नाज़िन मली में भेरिया टाउन हथा मुतासिर थींदड़ ॻोठाणनि सां इज़हार यकजहती तौर चूंडियल नुमाइंदनि समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि पहिरियां इंतिज़ामिया जी मज़म्मत कंदे ॻोठाणनि सां हर मुमकिन साथ ॾियण जो ऐलान कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था सरवर मेमण जी हीअ रिपोर्ट। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे बेवाजिबुनि जो तसलसल आहे ईअं जीअं हिननि कुझु वक़्त अॻे सिंध के ॿिनि हिस्सनि में टुकड़ा करे ॿिटो निज़ाम नाफ़िज़ कयो, जीअं हिननि माज़ी क़रीब में सिंध जा ॿेट वफ़ाक़ जे हवाले करे छॾिया ऐं पोइ सॼी सिंध जॾहिं सरापा एहतजाज थी त हिननि वापसि वरितो ऐं चवण लॻा त असां NOC कोन ॾिनो आहे। सिंध गवर्नमेंट खे चिता थीजे ऐं मलक रियाज़ खे चिता थीजे त तव्हां बाज़ अचो हिननि हरकतुनि खां। मलक रियाज़ राउ अनवर जी मार्फत हिते जे मक़ामी माण्हुनि खे तंग करायो, जेको ज़रदारी लीग आसिफ ज़रदारी जी बी टीम आहे, उन सॼे अमल जी असां मुज़म्मत था कयूं। जो मलीर ज़िले जी ज़मीन सां गॾु जामशोर ज़िले जी जेको कोस्तानी इलाइक़ो आहे उन में हिन में असां इहो वाज़े चवंदा हलूं त मलका सद सिकंदर खां वेंदे हितां जा जेके बि लोकल वॾेरा MP MN आहिनि उहे पीपल्स पार्टी जी बी टीम आहिनि। मलक रियाज़ जी आशीर्वाद हुननि खे हर शइ क़बूल आहे। ही तव्हां ॾिसो ॿ ॾींहं अॻ में जेको हिते असांजूं नियाणियूं नूर मोहम्मद गबोले जूं ॻोठ जूं नियाणियूं ऐं ॻोठाणनि मज़ाहमत कई, पर हितां जी इंतिज़ामिया खे हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे को बि हया कोन थियो। नूर मोहम्मद नाले ते असांजो मशहूरु आया आहे। असांजो नूर मोहम्मद जे नाले ते असांजे हिते पक्का सर्विस ज़मीन आहिनि। कॾहिं बि असां हिते रहूं था। असांजा ज़मीन ही जेको 7-8 साल थिया तो मलक रियाज़ वारा आया आहिनि, सॼो असांजो ज़मीन कब्ज़ो करे दीवार हणी असांजा 50 एकड़ ज़मीन सर्वीअ जा कब्ज़ो करे वियो। हिननि जो असां हाई कोर्ट में केस आयो आहे, केस बि हले तो, उनके स्टी बि लॻल आहे, उनजे बावजूद हुन कब्ज़ो करे पियो, उनजा कब्ज़ा पिया हलनि, बिल्डिंगूं पियो बनाए। हुन खां ॿाहिरि कुझु असांजा ज़मीन बकायो हो, सर्विस ज़मीन ऐं असांजो ॻोठ बकायो 24 एकड़ असांजो पक्को सर्विस ज़मीन आहे। असांजो ॻोठ नूर मोहम्मद जे नाले ते हाणे 3 ॾींहं 4 ॾींहं खां वठी हाणे असांजे ॻोठ ते अची हमलो करे थो। ही SP जेको आहे मलीर ज़िले जो इनके साथ सॼो उहो ॾिए थो। असांजो बुनियादी मक़सदु इहो आहे त असीं पंहिंजे ॻोठनि खे बचाईंदासीं। हीअ असांजा कानूनी ॻोठ आहिनि, हीअ असांजे अबनि ॾाॾनि जूं मिल्कियतूं आहिनि, हीअ असांजूं ज़ाती ऐं कानूनी मिल्कियतूं आहिनि। असां उन्हनि खे हर क़ीमत ते बचाईंदासीं। सिंध जो आवाम बचाईंदा।